मस्तानी जानी अलड़ जवानी कहर करे थी तुझे कजल जी कहानी मथा वार छला 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 गोलड़े मिठो जेडो मिठो तेरो लड़े आई मिठो जेडो मिठो तेरो लड़े। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं अवां जो पंहिंजो सिंगर सजाद सोलंकी। जीअं त मुंहिंजो हुस्नाक प्रोडक्शन में नओं एल्बम अची रहियो आहे, जंहिंजी चीफ सिलेक्शन असांजो तमामु बहितरीन शाइर भा अदीब शाइर भा सजा यूसुफ सुमरो साहब ऐं असांजा दोस्त साईं इनाम गुल सांगी साहब करे रहिया आहिनि ऐं उमेद आहे त इंशाअल्लाह तव्हांखे पसंदि ईंदो। जी जी बिल्कुल। ही हुस्नाक प्रोडक्शन तरफां सजा सोलंकी जो पहिरियों एल्बम अची रहियो आहे। हिन प्रोडक्शन जा जेके प्रोड्यूसर आहिनि उहे बि भा इनाम गुल सांगी साहब आहिनि। इनाम गुल सांगी जूं ऐं मुंहिंजूं ॿिन्हिनि जूं गॾियल ख़िदमतूं आहिनि। उमेद त तव्हांखे हीउ एल्बम तमामु घणो पसंदि ईंदो।